या अल्लाह या खुदा एड़ो को बानो अज आशक पुटरान जो कुछ पैसा ठपियूं बाकी कम घणो आ कल खां वठी का रोजी न थी आ जोधा जी फकीर गोधा अजकल अल्लाह के सवाल कर को अचे बानो आशक पुट अचे फकीर साहब अची वेंदा मुंहिंजा बि खीसा खाली आहिनि अल्लाह मालिक अल्लाह मालिक अल्लाह वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम बाबा सही खैर खुश आयो खैर बाबा किया चढ़ थियो आ बाबा तव्हां जो नालो ॿुधी परे खां आयो आहियां यार अली उसी वया जो को धागो फीणो फकीर बाबा मां ॾाढो मजबूर आहियां कयो कुरु बाबा रखला ते थोड़ो खर्चड़ो थिंदो बाकी कम तुंहिंजो ठह पा वजन से थी तोखे छॾींदी इंशाल्लाह पर 500 रुपया थींदई फकीर गोधो कम करे ॾींदई अहिड़ो वात थी वेंदई गोधो फकीर साईं 500 छा 1000 तव्हां वठो मूं मिड़ी कम करे जो हक हक फकीर गोधा कम अहिड़ा कर माण्हू जा वाट थी वञनि गोधा हाणे बाबा सुभाणे अल्लाह ख़ैर करे तावीज़ खणी वञजांइ इंशाल्लाह तुंहिंजो कम थी वेंदो बाबा ठीक है फकीर साईं फकीर गोधा साईं फकीर छा थियो ख़ैर त आहे चाचा खैर केड़ो आहे ही मुझो रंग ॾिसींदो जे नए रोड के डांबर कबन एड़ो मुझो रंग थियो को तावीज़ एड़ो दियो जो छोकरी ठहे नथी को तावीज़ सुठो लिख छोकरी ठही वने हक हक फकीर गोधा कम अहिड़ो करे ॾीन वात थी वञनि गोधा मसलो ई न आहे सपा डांबर मां सेड़ी जहिड़ो थी वेंदे रुपया 5000 ख़र्चंदई राज छोरनि जी लाइन पोयां हूंदई बाबा फकीर साईं ही वठो 2000 फिलहाल तावीज़ तैयार कर रखजो मां सुभाणे ची खणदम ही 100 रुपया चमचे के बोतल ॾेई छॾियूं था जोधा हे वटि 100 रुपया ऐश कर छा यादि कने मूंसां हूंदई वॾा अहिड़ा 60 हूंदई अब अल्लाह ख़ैर करे तूं सुभाणे 3000 खणी अचजांइ सफ़ा गोरो थी वञे सफ़ा प्यारो थी वञे तूं हाणे हल फकीर साहब कम सरासर धोखो थो करी वरी छा में मां न तो साजा तुंहिंजो कम थिए कम थींदो ज़ाहिरी नाइंसाफ़ी करी थो पे में धोखो करी थो ने भागा सबर कर अल्लाह ख़ैर करे ॿिया बि गिया ग्राहक ना ड्रो कराईंदा मूंसां हूंदई ड्रो हूंदई फकीर 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 गोधा बिस्मिल्लाह हुकुम कर बाबा छा थियो फकीर बाबा ॿियो ॾींहुं हुयो तव्हांजी ॻोल्हा में हुयमि बेरोज़गारी वधी वई आहे कम ई कोन थो थिए न ड्यूटी मिले थी फकीर बाबा पढ़ी पढ़ी ॾिसे कोन थो वार अच्छा थी विया न ॾे को तावीज़ का ड्यूटी बूटी मिले बाबा सही जा ते पुगो ही फकीर वट रखला ते रुपया 10000 थींदई पर इंशाल्लाह लखे रुपया कमाईंदे सही जगह ते पहुतो आई फकीर साहब ही वटि 5000 मुंहिंजो कम थियणु घुर्जे ही वटि 50 रुपया तुंहिंजी बि ख़र्ची आहे बाबा अल्लाह ख़ैर करे सुभाणे तूं अॼु इंशाल्लाह तुंहिंजो कम थी वेंदो हा बस ईअं सम्झ परी तूं नौकरी ते चढ़ी आहिनि यार सवेर ॾिनई 100 हाणे ॾिनई 50 सबर कर बाबा अञा कम हले थो न शाम ग्राहक अचनि पिया था अल्लाह ख़ैर कर तोखे राज़ी कंदुसि पुट मार 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 बंदो मार रिवाइव कर फकीर साईं रिवाइव कर मार एता मारिस बचड़े मार फकीर साईं पबजी खेडी मथे में सूर पई आ हाने का नई गेम बुधायो हक अब सही जा ते पुगा बाबा 1000 रुपया लगंदई तोखे एड़ी ता गेम बुधायूं जो तुझे हर जगह ते सूर पवंदई वट हे 500 वठो बाकी सुभाणे ताके 500 ॾेई वेंदासीं कम छो त बाबा हाणे तूं हिकिड़ो कमु कर प्ले स्टोर खोल उन में सर्च कर फ्री फायर गेम उहा वञी खेॾ सम्झ न अचे त सुबुह अचे बाबा खजी वे गेम सुभाणे ॾिसूं था अल्लाह ख़ैर कंदे बाबा अल्लाह खैर कंदे बाबा खैर कंदे अॼु ॾिहाड़ी लॻी वई आहे भली हितां टपड़ गोल कयूं वरी सुभाणे ॿिए शहर में ॾिसूं वञा फकीर ॾेई ॿियो ॾींहुं जो कम ई कोन था फकीर अरे फकीर काॾे हो हल भला 2-3 मिंट विया थो हिते फकीर काॾे चाचा फकीर काॾे वियो अबे साले भाई अञा कोन आवा फिरे वे फकीर अदा फकीर काॾे हो अदा असां पाण फकीर जे इंतजार में वेठा आहियूं अचो तव्हां बि बिहो हली चो
अचो अब आए बिना दरवाजे री कार्टून गेम लई तो काढ़ियो फकीर अदा फकीर काढियो अदा असां पाण में हज़ार वेठा। अचो वियो। वट वट मार मार भाऊ काढे काढे हेरे अचो मां गेम नो खेरा हेरे अचो भाऊ काढे आओ मां त गेम नो खेरी यार मारे छड़ी दा गेम तो खेरा बाबा गेम तो खेरा भाऊ खेरता है भला ता की आयो हेरे फकीर ने आया होता कम हुए बाबा कम हुए ते वेसंजो छा क्यों यार जुल्म थी असां सां सोचो छा थियो केड़ो जन्म थियो ता यार न पूछा करे पैसा अठिया कमी कोन थियो अरे दा मुखों भी हणी वियो चूनो मां बियुन जे इंतजार में वेठो आं। मतलब त पैसा वया न मना हां बालू जी